नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿ शयूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे बारे में अक्सर माण्हू ख़सारे में आहिनि। अल्लाह जे नबी फरमायो उहे ॿ नेमतूं कहिड़ियूं आहिनि, हिकु इंसान जी सिहत आहे, ॿियो इंसान जी फ़राग़त आहे। इहे ॿ नेमतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंजे बारे में अक्सर माण्हू नादान आहिनि। हाणे अल्लाह ताला सिहत ॾिनी आहे न, सिहत, हाणे इन सिहत जे अंदरि नमाज़ न पढ़ीसीं, इन सिहत जे अंदरि क़ुर जी तिलावत न कईसीं, इन सिहत जे अंदरि रोज़ा न रखियासीं, इन सिहत जे अंदरि दीन जो कमु न कयोसीं। हाणे जॾहिं बीमार थींदासीं न, अलाह माफ़ करे पेर भॼी पए, पोइ इहो माण्हू चवंदो हाणे जेकी आहे मां नमाज़ पढ़ंदुमि। हथ भॼी पए, चवंदो साईं हाणे त मां मरीज़ आहियां, हथु खणी नथो सघां, मां जेकॾहिं सही थियुमि त पोइ नमाज़ पढ़ंदुमि। जेकॾहिं जिस्म खे का तकलीफ़ पहुचे थी, बीमार थिए थो ऐं सिहत सही नथी रहे, पोइ माण्हू जो इरादो थो हाणे जेको आहे मां वॾी नेकी कंदुमि, हाणे जेको आहे मां क़ुर बि पढ़ंदुमि, तिलावत बि कंदुमि ऐं जेको आहे त मां अलाह खे राज़ी बि कंदुमि। अलाह जे नबी फरमाया अक्सर माण्हू इन ॿिनि नेमतुनि खां जेको आहे वॾा ख़सर में आहिनि, हिकु सिहत खां, ॿियो फ़राग़त खां। फ़राग़त कीअं? अलाह ताला कुशादगी ॾिनी आहे ज़मान जे अंदरि, हिन जे मथां वरियूं ज़िमेदारियूं अञा आयूं ई न आहिनि। ज़िमेदारियुनि खां पहिरियां इबादत न पियो करे, नमाज़ न पियो पढ़े, क़ुर जी तिलावत न पियो करे ऐं दीन जा ॿिया कम न पियो करे। हाणे अलाह ईअं न करे सुभाणे तव्हांजे मथां अहिड़ी का मुश्किल अची वञे, तव्हां अहिड़ा मसरूफ़ थी वञो जो तव्हांखे नमाज़ लाइ टाइम बि न मिले। ईअं थींदो आहे न, कॾहिं कॾहिं सख़्तु ड्यूटी लॻी वञे। पहिरियों त फ़ारिग़ हुयासीं दुनिया जे अंदरि, घणा फ़ारिग़ हुयासीं, पर अचानक असां अहिड़ो जेको आहे मसरूफ़ थी वियासीं, गुरबत अहिड़ो जेको असांजे मथां जेकी हायल थी वई जो माण्हू अलाए किथे वञी करे जेको आहे कम जे लाइ बीहंदो आहे, पर इन मिसकीन खे नमाज़ जो टाइम बि न मिलंदो आहे, क़ुर जी तिलावत जो टाइम बि न मिलंदो आहे। हालांकि पहिरियों फ़राग़त हुयुसि, इन फ़राग़त जे अंदरि क़ुर जी तिलावत बि न पिया कयूं, अहिड़ी तरह जेको आहे ज़िक्र अज़कार बि न, ऐं जेको आहे नमाज़ बि न पिया पढ़ूं। त इन ॿिनि नेमतुनि खां अलाह जे नबी फरमाया अक्सर माण्हू जेको आहे ग़ाफ़िल आहिनि। त मां ॿार दोस्तो ॿिनि नेमतुनि जो क़दुरु कयो। अलाह ताला सिहत ॾिनी आहे, इन सिहत जे अंदरि अलाह खे राज़ी कयो। नमाज़ जेकी आहे क़तन तौर ते ज़िंदगी में न वञे, अहिड़ी तरह क़ुर जी तिलावत बि जेको असांजी ज़िंदगी में न वञे, अहिड़ी तरह इन सिहत जे अंदरि अलाह खे राज़ी कयो। ऐं ईअं न सुभाणे अहिड़ी का तव्हांजे मथां बीमारी अची वञे जो सुभाणे तव्हां मस्जिद ताईं न अची सघो। अहिड़ा माण्हू अलाए केतिरा तव्हां ॾिठा हूंदा, पहिरियों सिहत वारा हुया, हाणे घर मां जेको उथी नथा सघनि। त हिन दुनिया जी हयाती जे मथां जेकी अलाह ताला सिहत ॾिनी आहे, हिन जे मथां को भरोसो न आहे, कहिड़े टाइम बि इंसानु जेको आहे किरी सघे थो। असांजी ज़िंदगी जो, असांजे जिस्म जो, असांजी सिहत जो सॼो कंट्रोल अलाह जी ज़ात जे हथ में आहे।